अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब खां पहिरियों ही वीडियो ॾिसो। ही साहब आहे MQM पॉलिटिशियन अफ़ाक अहमद, जिनकी फैमिली 1947 में हैदराबाद का सिंध आई हुई। जॾहिं हिन पंहिंजी गाॾीअ जी नंबर प्लेट तां अजरक जी डिज़ाइन हटाई त हिन खां ख़ालिस डिज़ाइन न हटाई, लखे माण्हुनि जी सुञाणप तहज़ीब सकाफ़त जी तोहीन कई। अजरक कंहिं बि सियासी जमात जो निशान न, पर हिकु हज़ारे साल पुराणो वरसो आहे जंहिंमें सिंध जी महिमान नवाज़ी मिठास जा रंग ॻुथल आहिनि। अजरक जो लाॻापो हुकूमतुनि सां न, पर सिंध जे माण्हुनि जी दिलनि सां आहे। कंहिं बि गवर्नमेंट पॉलिसीअ सां इख़्तिलाफ़ रखण जो हक़ु सभिनी खे आहे, सभिनी सिटीज़न्स खे आहे, पर अजरक हटाए उनजो इज़हार करणु नफ़रत जो अमल आहे सिंध लाइ ऐं सिंध जे माण्हुनि लाइ। इहो सिधो सओं सकाफ़ती तकबुर आहे। इहो सिंध धरतीअ जी सुञाणप जी बेउर्मिती कई वई आहे। अफ़ाक अहमद अजरक जी डिज़ाइन ड्राए पाकिस्तान जे झंडे जी डिज़ाइन इन जे करे न ई त उहो पाक वतन सां प्यारु कंदो वञे, एतिरो मोहब वतन आहे, पर इन जे करे ई छो त उहो पंहिंजा ख़्याल ऐं नफ़रत सिंध लाइ ऐं सिंध जे माण्हुनि लाइ ज़ाहिर नथो करे सघे। हू हिकु नंबर जो मुनाफ़िक़ आहे। इन जे करे हुन पाकिस्तान जे झंडे जे पोयां लिखण जी ॻाल्हि सोची त हू पाकिस्तान जे झंडे जे पोयां लिखियो पंहिंजी मुनाफ़िक़त क़ाइमु रखण लाइ। सिंध जा कुझु सियासी लीडर सिंध जी सकाफ़त लाइ आवाज़ उथारण जे बदिरां अफ़ाक अहमद जी सपोर्ट करे रहिया आहिनि पंहिंजे मुफ़ाद लाइ। उन्हनि खे बि शर्म अचणु खपे। अफ़ाक अहमद ऐं अफ़ाक अहमद जी पार्टीअ जा माण्हू सदाईं सिंध धरती ऐं सिंध धरतीअ जे माण्हुनि जी तोहीन कंदा रहिया आहिनि। जीअं त चवंदा आहिनि त सिंध धरतीअ जा माण्हू गैर मुक़ामी आहिनि, कराची छो था। मां उन्हनि खे चवणु थो चाहियां त तव्हांखे त सिर्फ़ु 70 साल थियो आहे हिते। असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। केरु मुक़ामी केरु गैर मुक़ामी, हाणे ॿुधाए। अफ़ाक अहमद जहिड़ा माण्हू सदाईं नफ़रत फैलाईंदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त सदाईं माण्हू पाण में विढ़ंदा रहनि। मुंहिंजी हुकूमत खां अपील आहे त अफ़ाक अहमद जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन खणे